घोटकी ज़िलो सहाफ़ियुनि लाइ ख़तरनाक बणिजी वियो। आवाज़ न्यूज़ रावती जो रिपोर्टर मोहम्मद बचल गुनियो हथियारबंदनि हथां शहीद। 8 हथियारबंद घर ॿाहिरां हमलो करे मोहम्मद बचल गुनियो खे क़त्ल करे फरार। लाश जो उबाड़ो जे अस्पताल में शुरूआती पोस्टमार्टम। डॉक्टरनि मूजिबि शहीद सहाफ़ी खे 3 गोलियूं लॻल आहिनि। सचल गुनियो जो चवणु आहे त भाउ ॾोहारियुनि ऐं बासरनि ख़िलाफ़ लिखंदो हुयो, उन करे खेसि आवाज़ दॿाइण लाइ शहीद कयो वियो आहे। सहाफ़ियुनि ऐं वारिसनि जो SSP ऑफिस आॾो धरणो। मक़तूल मोहम्मद बचल गुनियो जे क़त्ल में मुलविस क़ातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे, सहाफ़ियुनि जो मुतालबो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो रावती जे रिपोर्टर मोहम्मद बचल गुनियो जो क़त्ल जो नोटिस वठी छॾियो। IG सिंध खे क़ातिलनि खे गिरफ़्तार करण जी हिदायत। वॾे वज़ीर जो सहाफ़ी मोहम्मद बचल गुनियो जे शहीद थियण ते अफ़सोस जो इज़हार। वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह चवे थो, शहीद सहाफ़ी जे क़ातिलनि खे फ़ौरी गिरफ़्तार करे सज़ा ॾिनी वञे। कचे में हथियारबंदनि ख़िलाफ़ ऑपरेशन खे वधीक तेज़ ऐं असराइतो कयो वञे। असां सहाफ़त जी आज़ादीअ ते यकीन रखूं था। दहशतगर्दी जे वाक़िअनि बाबति कहिड़ी हिकमत अमली जोड़णु घुरिजे? वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास। अहम फ़ैसिलनि जो इम्कान। इजलास में मुल्की सियासी सूरतहाल ते गौर। अमन अमान जी सूरतहाल जो बि जाइज़ो वरितो पियो वञे। सिंध में गजगोड़ ऐं खिवण सां चौमासी बरसातुनि जो सिलसिलो जारी। जल थल हिकु थी वियो। फ़सलुनि खे कापारी धक। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तेज़ बरसात। गुलिस्तान जौहर, गुलशन इकबाल, नाज़माबाद, नॉर्थ कराची, स्कीम ट्रेटी, सादी टाउन, जेल चौरंगी, मलीर, गुलशन मैमार, एहसनाबाद, डिफेंस, क्लिफ्टन, गिजरी, दिल्ली कॉलोनी, पंजाब कॉलोनी, महमूदाबाद ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसात। सभ खां वधीक बरसात गुलशन हदीद में 42 मिलीमीटर रिकॉर्ड। नाज़माबाद में 26, सरजानी टाउन में 25, गुलशन मैमार में 12.4 मिलीमीटर बरसात पई। ताक़तवर चौमासे जो निज़ाम 31 अगस्त ताईं जारी रहण जी अॻकथी। वज़ीर आला हाउस में रेन इमरजेंसी सेल क़ाइमु कई वई। मौसमियात खाते पारां कराची में अर्बन फ्लडिंग जो ख़दशो ज़ाहिर। कराची में 150 खां 200 मिलीमीटर बरसात जो इम्कान। इम्कानी तेज़ बरसातुनि सबबि सिंध असेंबली जो अॼु रिथियल इजलास 2 सितंबर ताईं मुलतवी। मिठी, इस्लामकोट, नगर पार्कर, उमरकोट, हैदराबाद, जामशोरो, मटियारी, नवाबशाह, टंडो मोहम्मद खान, टंडो अलायार, मीरपुर खास, बदीन, सांगढ़, कुलरी, पीरोमल, वर्कशॉप, कंडियारी, हाला, सकरण, तलहार, संजर चंग, शहदादपुर, टंडो आदम, खिपरो, पिथोरो, गुपचाणी, शेख बिरकियो समेत ॿियनि शहरनि में बरसात। निठीअ में बरसात तबाही मचाए छॾी। केतिरा ई घर ड्रही पट पइजी विया। बाज़ारनि में पाणी बीहजी वियो। ज़िले इंतिज़ामिया पारां सराणे सूमरा कॉलोनी ख़ाली करण लाइ लाउड स्पीकर ज़रिए ऐलान कराया विया। सूबे में अॼु खां 31 अगस्त ताईं तेज़ बरसातुनि जो इम्कान आहे। सिंध सरकार पारां तयारियूं मुकमल कयूं वयूं आहिनि। अवाम बि हंगामी सूरतहाल खे मुंहुं ॾियण लाइ हुकूमत सां सहकार करे। वज़ीर आला हाउस में रेन इमरजेंसी सेल क़ाइमु करे छॾियो आहे। चौमासी जी बरसात दौरान सिंध सरकार तरफ़ां सूबे जे 30 ज़िलनि में इंचार्ज मुक़ररु कया विया आहिनि। सीनियर सूबाई वज़ीर शहजिल इनाम मेमण जो बयान चवे थो, मुहाणनि खे समुंड में वञण खां रोकियो वियो आहे। पाणी जी निकाली लाइ टाउन्स खे घुर्बल मशीनरी ॾिनी वई आहे। KMC वाटर बोर्ड खे पाणी निकाली जो निज़ाम बहितर बणाइण जी हिदायत कई आहे। हमल डंड खां मंछू डंड जे बंदनि खे मज़बूत कयो पियो वञे। कमज़ोर पॉइंट्स जी बि निगरानी कई पई वञे। तालीमी इदारनि खे खोलण या बंदि करण बाबति गौर कयो पियो वञे। सिंध हुकूमत जूं बरसात खे मुंहुं ॾियण लाइ तयारियूं मुकमल आहिनि। मकानी इदारा हाई अलर्ट आहिनि। शहरी पंहिंजी हिफ़ाज़त जो ख़्यालु रखनि। सिंध हुकूमत जे तर्जुमान बैरिस्टर अरसलान इस्लाम शेख जो पैगाम। संदसि चवणु आहे त सिंध हुकूमत जा नुमाइंदा अवाम जी ख़िदमत लाइ मौजूदु रहंदा। बरसात खां पोइ सभु अहम रोड क्लियर आहिनि। पाण शहर जो दौरो करे सूरतहाल जो जाइज़ो वरितो आहे। मेयर कराची बैरिस्टर मुर्तज़ा वहाब जो बयान। संदसि चवणु आहे त अध कलाक में मुख़्तलिफ़ हंधनि ते 50 मिलीमीटर बरसात रिकॉर्ड कई वई। शहरी इंतिज़ामिया सां सहकार कनि। म्यूनिसिपल अमलो रोडनि ते नज़र ईंदो। सखर, गुडू ऐं कोटड़ी बैराजनि वटि विचोले दर्जे जी ॿोॾि बरक़रार। गुडू बैराज वटि मथां वहिकिरो 3,16,519 क्यूसेक। गुडू बैराज वटि हेठां वहिकिरो 3,15,956 क्यूसेक रिकॉर्ड। सखर बैराज वटि मथां वहिकिरो 3,58,500 क्यूसेक ऐं हेठां वहिकिरो 3,54,500 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। कोटड़ी बैराज वटि पाणी जो मथां वहिकिरो 3,14,417 क्यूसेक ऐं हेठां वहिकिरो 3,12,617 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। सिंध हाई कोर्ट गुम थियल शहरुनि जी बाज़ियाबी लाइ कार्रवाई जारी रखण जो हुकुम ॾेई छॾियो। ॿुधणीअ दौरान केतिरनि ई गुम थियल शहरुनि जा वारिस ऐं वकील पेश न थी सघिया। अदालत जांच ऑफिसर खां पुछाणो कयो त शहरुनि जी बाज़ियाबी लाइ
कहिड़ा क़दम खयां विया आहिनि। जांच ऑफिसर ॿुधायो त शेयरनि जी बाज़ियाबी लाइ मुल्क जे एजेंसियुनि खे ख़त मोकिलिया विया आहिनि। अदालती हुकुम खां पोइ JIT जो इजलास थियो, ॻोल्हा जारी आहे। अदालत ईंदड़ ॿुधणी ते जांच ऑफिसर खां अॻबराई रिपोर्ट तलब करे वरिती। कश्मीर मां हिकु महीनो अॻु अगवा थी वियल पुलिस अहलकार बाज़ियाब। गेहलपुर जे कचे में ॾोहारियुनि सां मुक़ाबले दौरान मुग़वी पुलिस अहलकार एहसनुल्लाह जखराणीअ खे बाज़ियाब करायो वियो। पुलिस जो चवण त ॻुझे इतला ते कार्रवाई कंदे पुलिस अहलकार खे बाज़ियाब करायो। ॾोहारी राति जी ऊंधाईअ जो फ़ाइदो वठंदे फ़रार थी विया। सर्च ऑपरेशन जारी आहे। बहराम में 11,000 वोल्टेज जी तारुनि मां करंट लॻण सबबि 7 ॿारनि जो पीउ फौत। ॻोठ नओं ठारू वधो में पोरियत आबिद चांडियो खे करंट लॻो। पोरियत जे फौत थियण बाद संदसि घर में रोजराड़ो मची वियो। बांग्लादेश में ताज़िन बरसातुनि ऐं ॿोड़ सबबि 23 ॼणा फौत थी विया। ताज़िन बरसातुनि ऐं ॿोड़ सबबि 57 लख माण्हू मुतासिर थिया। बांग्लादेशी हुकूमत मूजिबि बरसात ऐं ॿोड़ सबबि 11 ज़िलनि में 12,40,000 ख़ानदान फाथल आहिनि। बरसातूं जारी रहियूं त ॿोड़ जी सूरतहाल बरक़रार रही सघे थी।